अल्लाह के दरबार में मुझा मौला मुझी उम्मत की पारत है। सुभान अल्लाह। केड़ो करीम असा के महबूब मिलो है। ए खतम रुsul मौला ए खतम रुsul मौला सामो जो बिठाया यूं जो कुछ शाम जो तुझे दरवाजे ते अचन सब पंजो कर्ज वठी वजन। जाबिर सभिनी के चयो घणा कर्जदार 11 ॼणा। घणा कर्जदार 11 ॼणा। कतल घणी ही किलो हिकिड़ो शेर कतल जो हो साबिया लेर लॻंदी साईं फरमाईंदा जाबिर जी मुझास कतल खणी आयो मदीने जे साईं पंहिंजे लिब मुबारक कढी करे ही कतल के लगायो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह के महबूब पंहिंजे लिब मुबारक लगाई। पाण फरमाईंदा चादर मदीने जे साईं पंहिंजी कुल्हनि जी चादर लाए कतल के वेड़ी। पाण फरमाए हिकिड़ो हिकिड़ो कर्ज़दार सड़ींदो वञे। आयो साईं फरमाईंदा बा तुंहिंजो घणो कर्ज़ आहे कि मुंहिंजो 2 किलो करका। पाण उनखे 2 किलो तोर ॾिनऊं। ॿियो आयो पाण तुंहिंजो घणो कर्ज़ आहे साईं 2.5 किलो उनखे 2.5 किलो तोर ॾिनऊं। टियों आयो हता के काज़ी आया शुफा शरीफ में लिखियो आहे त 11 ॼणनि खे पंहिंजो कर्ज़ मिलियो। अञा जो मदीने जे साईं चादर जो लाथी त कतल उहा ई हुई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। एके जो हथवा इन्नल लज़ीन युबाइयून अल्लाह यदुल्लाह फौक़ ऐदीहिम। ओ मुंहिंजा महबूब करीम हे तुंहिंजो हथ नाहे मां करीम रब जो हथ आहे। सुभान अल्लाह। वो असां हीअं चऊं न कीअं डॉक्टर जो मुबारक मिलई गुनाहगार खे साईं मिलियो जो वञी चचा। सुभान अल्लाह। खुदा जो हज़रत लूत अलैहिस्सलाम जी उम्मत हुई, हज़रत आद जी क़ौम हुई, हज़रत समूद जी उम्मत हुई। गुनाह कंदा हा त शिकिलियूं तब्दील थी वेंदियूं हुयूं। अॼु असां केॾी हद टपाए छॾी आहे पर कंहिं बि हुज़ूर जे ग़ुलाम जी शिकिल तब्दील न थी आहे। सुभान अल्लाह। इहो अल्लाह ताला पंहिंजे महबूब खां मेराज वारी रात में वाइदो वरितो हो त मुंहिंजा मौला रब मां करीम महबूब सां वाइदो कर त मुंहिंजी गुनहगार उम्मत जी शिकिल तब्दील न कंदे। सुभान अल्लाह। फरमायो त मुंहिंजा महबूब तो सां वाइदो आहे वल सौफ युतीका रब्बुका फतरदा। जीअं मुंहिंजा आका तूं चवंदे मां रब ईअं ई कंदुसि। सुभान अल्लाह। केॾा बि गुनहगार आहियूं सयाकार हूं मुंहिंजा सुठा पियो थो बदर लठूं हणे त ख़ुदा जो कसम आहे कुझु बि कोन थो पर शिकिलियूं बि हुज़ूर जी ज़ात जे सदके तब्दीली नथी थिए। बाक़ी दुआ घुरो त ख़ुदा पाणो को पटेस मदीने। हिकिड़ो दफ़ो रब ॾिसी अचे पारे चवे त मदीनो मदीनो जो कुछ है तो मदीने में यहाँ क्या चीज़ है। अरे क्या चीज़ है तो मदीने शरीफ में। ॾिसो जिद्दे में रियाज़ में मक्के में इते वबा जी बीमारी फैलिजी वई आहे। हुज़ूर साईं फरमाइनि था त वबा जी बीमारी कॾहिं बि मदीने में न ईंदी।
ये हुजूर जो फरमान है। हुजूर जो फरमान है तो वबा जी जेका भी बीमारी है हुजूर फरमाए था जॾहिं भी का वबा जी बीमारी अचे जी हाणे कोरोना हले थी इन का पनाह घुरंदा कयो त मुंहिंजा मौला असांखे इनखे पनाह हुजूर जी सारी उम्मत के पनाह में रख। हुजूर फरमाए था जॾहिं इहा बीमारी वबा जी अचे पोइ लिखमसतिन उतफी बिहा हर्रल वबाइल हातिमा अल मुस्तफा वल मुर्तदा वबनाहुमा वल फातिमा। हुजूर फरमाए था इन जो विर्द कंदा कयो त बीमारी पोते भॼी सुभान अल्लाह। या पर्ची ते लिखाए पंहिंजे घर जे मथां दरवाज़े ते लॻायो त उन घर में इहा बीमारी दाख़िल न थींदी आहे। साईं फरमाइनि था दज्जाल खे हुक्म न आहे त मदीने में अचे, बीमारी वबा जी खे हुक्म न आहे त मदीने में अचे। ख़ुदा ताला मके खे बि शान वारो बनायो आहे, महबूब करीम जे मदीने खे बि शान वारो। सुभान अल्लाह। सरकार फरमाइनि था जाबिर जी मुंहिंजा साईं पाण कर्ज़दार आया थी साईं सभिनी खे कर्ज़ मिली वियो। पाण फरमाइनि था हलिया मां मुस्तफ़ा तो अॼु सीने सीने सां मिलाया। हुजूर जी ज़ात सीने सां लॻायो। हाय हाय काज़ी अयात लिखे शुफा शरीफ़ में त मदीने जे साईं फरमायो त जेको मुस्तफ़ा जे सीने सां सीने मिलायो या मुंहिंजे सहाबी सां कंहिं सीनो सीनो मिलायो उनखे जहन्नम जी मां हराम। सुभान अल्लाह। हुजूर फरमाइनि था मंज़ार कबरी वजबत लहू शिफ़ाती जे मुंहिंजी कबर अनवर जी मज़ार जी ज़ियारत कई। हुजूर फरमाइनि था मुंहिंजो वाइदो आहे उन सां त मां उनजी ज़मानत ज़रूरु कंदुसि। सुभान अल्लाह। दुरूद शरीफ़ मुंहिंजे साईं जे मथां मुंहिंजा गुलाम जेको मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि। आका फरमाइनि था मां मदीने जो साईं उन आशिक़ जो दुरूद रोज़े अतर में ॿुधंदो आहियां। बदर फ़कीर हिते सीता विजे जामिया मस्जिद में आका जे मथां दुरूद पढ़े। हाँ सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था डॉक्टर साहब पढ़े, चाचो अब्दुल रज़ाक पढ़े, केर भी हुजूर जो आशिक़ दुरूद हिते पढ़े। हुजूर फरमाइनि था उन जो रोज़े अतर में आका फरमाइनि था मां पंहिंजे ग़ुलाम जो दुरूद ॿुधां थो। ॾिसो अलबदाया वन नहाया हाफ़िज़ इब्न कसीर लिखियो आहे त जन्नत आसमाननि खां मथे आहे। इंद सिदरतल मुंतहा इंदहा जन्नतुल मावा। किथे आहे जन्नत? ज़मीन ते न। साईं फरमाइनि था पहिरें आसमान